अज मदीने को वञे थो त मूंसां ॻाल्हि करे। अज मदीने को वञे थो त मूंसां ॻाल्हि करे। अज मदीने को वञे थो त मूंसां ॻाल्हि करे। मां ॿुधायांसि ॾुखनि जो, मां ॿुधायांसि ॾुखनि जो सॼो अहवाल करे। अज मदीने को वञे थो त मूंसां ॻाल्हि करे। अज मदीने को वञे थो त मूंसां ॻाल्हि करे। दिल मदीनो ई मदीनो थी सुबुह शाम करे। दिल मदीनो ई मदीनो थी सुबुह शाम करे। वञी आका जे अंगण मां, वञी आका जे अंगण मां अचां सलाम भरे। दिल मदीनो ई मदीनो थी सुबुह शाम करे। दिल मदीनो ई मदीनो थी सुबुह शाम करे। ओ दिल थी दिलगीर रहे आप वखिण मां वए। दिल थी दिलगीर रहे आप वखिण मां वए। दिल थी दिलगीर रहे आप वखिण मां वए। छेम दीदार जे अल्लाह को इनाम करे। छेम दीदार जे अल्लाह को इनाम करे। मां ॿुधायांसि ॾुखनि जो, मां ॿुधायांसि ॾुखनि जो वञी आका जे अंगण मां अचां सलाम भरे। दिल मदीनो ई मदीनो थी सुबुह शाम करे। दिल मदीनो ई मदीनो थी सुबुह शाम करे। वञी आका जे अंगण मां, वञी आका जे अंगण मां अचां सलाम भरे। दिल मदीनो ई मदीनो थी सुबुह शाम करे। दिल मदीनो ई मदीनो थी सुबुह शाम करे। अखियूं दीदार कर प्रिय सां प्यार कर। अखियूं दीदार कर प्रिय सां प्यार कर। अखियूं दीदार कर प्रिय सां प्यार कर। रोज़े अतहर जे ख़ुदा मन जो रब ख़ुदाम करे। रोज़े अतहर जे खुदा मन जो रब खुदाम करे। रोज़े अतहर जे ख़ुदा मन जो रब ख़ुदाम करे। वञी आका जे अंगण मां, वञी आका जे अंगण मां अचां सलाम भरे। दिल मदीनो ई मदीनो थी सुबुह शाम करे। दिल मदीनो ई मदीनो थी सुबुह शाम करे। वञी आका जे अंगण मां, वञी आका जे अंगण मां अचां सलाम भरे। दिल मदीनो ई मदीनो थी सुबुह शाम करे। दिल मदीनो ई मदीनो थी सुबुह शाम करे। केत अरबन सां दावत रखनि था सीने में। केत अरबन सां दावत रखनि था सीने में। केत अरबन सां दावत रखनि था सीने में।
मूंखे मदनीअ जे गुलामनि जो रब गुलाम करे मूंखे मदनीअ जे गुलामनि जो रब गुलाम करे मूंखे मदनीअ जे गुलामनि जो रब गुलाम करे वञी आका जे अङण मां वञी आका जे अङण मां अचा सलाम भरे दिल मदीनो ई मदीनो जी सुबह शाम करे दिल मदीनो ई मदीनो जी सुबह शाम करे वञी आका जे अङण मां वञी आका जे अङण मां अचा सलाम भरे दिल मदीनो ई मदीनो जी सुबह शाम करे दिल मदीनो ई मदीनो की सुबह शाम करे करे माशाअल्लाह प्यारा प्यारा दोस्तों अॻिते शेयर कयो वधकात ग्रुपनि में ॾिसूं त हाणे कहिड़ा कहिड़ा असां गॾु दोस्त मौजूद आहिनि माशाअल्लाह काफ़ी दोस्त असां गॾु आहिनि पहिरियों पहिरियों दोस्त आयो असां अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह भाउ मुजीबुर रहमान नंगी साहब अलाए किथां खां दोस्त कहिड़े शहर खां आहे ख़बर न आहे जहिड़े शहर तारीफ़ लिखे जहिड़े शहर खां आहे पंहिंजो तारीफ़ कराए त कहिड़े शहर खां आहे मुजीबुर रहमान नंगी साहब अल्लाह ताईं ख़ुशि रखे ऐं लिखियो आहे अस्सलाम वालेकुम भाउ ख़ुशि आहे वालेकुम सलाम ॿियो आहे असां अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह खादिम हुसैन एडर साहब इहो ख़बर न आहे किथां जो खादिम साहब हमेशह ख़ुशि रहो अल्लाह ख़ुशि रखे तव्हांखे ॿियो मोहम्मद तैयब मंगरियो साहब उहो बि असां गॾु ॾिसे थो पियो मौजूदु आहे मुजीब रहमान साहब वॾी महिरबानी तव्हांजी खादिम हुसैन साहब तव्हांजी वॾी महिरबानी लख कुर्ब तव्हांजा शमसुल हक़ साहब चए थो मुंहिंजी तरफ़ां माशाअल्लाह शायर इस्लाम शमसुल हक़ जमाली सखर शहर का तमाम बेहतरीन वॾी महिरबानी साईं तव्हांजी तरफ़ां सलाम क़बूल कयासीं वालेकुम सलाम रहमतुल्लाहि वबरकातुहू अब्दुल वाहिद बुलेज साहब ऐं जावेद सुमरू साहब ऐं अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह साईं छा हाल आहे अब्दुल वाहिद बुलेजी हाला खां ये तो छा हाल आहे अच्छा हाल आहे छा हाल आहे अब्दुल कईम साहब अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह वालेकुम सलाम रहमतुल्लाहि वबरकातुहू अब्दुल वाहिद चतुर बाबूजन साहब अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह वालेकुम सलाम रहमतुल्लाह अबू इब्राहिम नक्शबंद साहब ऐं नूर सिंधी अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू भाईजान कैसे हो माशाअल्लाह बहुत खूब सही तव्हांजी दुआ मुजीब रहमान साहब हाजारो कि तो कॾहिं असांखे बि शामिल कयो कचहरी में बिल्कुलु इंशाअल्लाह वेलकम वेलकम हाँ साईं वेलकम जॾहिं इंशाअल्लाह कॾहिं कचहरी मिलो त कॾहिं हिक ॿिए सां जेको हाल आहे वरियो तव्हांखे ग्रुपनि में जेको हिन में फेसबुक ते इंशाअल्लाह संगत सां मुलाक़ात थींदी पई हाफ़िज़ साबित अली कादरी साहब वॾी महिरबानी कादरी साहब तव्हां कादरी सां नक्शबंदी साॻी ॻाल्हि आहे अल्लाह तव्हांजी सलामत रखे ख़ुशि रखे मां अब्दुल वाहिद बुलेजी कराची शहर खां दोस्तान बलोचिस्तान खां वॾी महिरबानी तव्हांजी साईं अब्दुल वाहिद साहब अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे कराची आहे वॾी महिरबानी अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे जिथे बि हुजो सदा सलामत जो गुलाम अकबर बखराणी साहब सखर खां अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम रहमतुल्लाह गुलाम अकबर बखराणी साहब वॾी महिरबानी जेको जे शहर खां हुजे ऐं जेके मसइल में थो हुजे ॿुधाईंदो हले त असां हिन शहर खां तव्हांखे ॾिसूं था पिया वॾी महिरबानी तव्हां जेके दोस्त सां गॾु मौजूदु आहिनि ऐं ॾिसनि था पिया अॻिते शेयर कयो ग्रुपनि में सिर्फ़ु ॾहनि ग्रुपनि में शेयर कयो छो त मुंहिंजे पेज खे काफ़ी टाइम प्रॉब्लम थी वियो पेज जेको आहे पाबंदी लॻी वई पेज ते त दिलि घुरियो त पेज खे जेको आहे ओपन कजे ऐं दोस्त सां कचहरी कजे सफ़ीला थी त बहितरीन साथी मदरसे जो बिल्कुलु साईं अल्लाह तव्हां ख़ुशि रखे सलामत रखे अब्दुल हफ़ीज़ महर साहब तव्हां बि कादी अहमद खां सां गॾु आहियो ऐं यार मोहम्मद बाबू बिल्कुलु तारीफ़ वॾी शहर खां बिल्कुलु प्यारो दोस्त आहे अल्लाह ताला हुनखे ख़ुशि रखे हबीब रहमान चए थो सफ़ीला पीज़ा त असांजो बहितरीनु दोस्त आहे मदरसे जो साथी बिल्कुलु साईं कंहिं वक़्तु मदरसे में पढ़ंदा हुआसीं लख कुर्ब तव्हांजा माशाअल्लाह अल्लाह ताला सलामत रखे अॻिते शेयर कयो ग्रुप में छो त मुंहिंजो मसइलो थी वियो आहे मुंहिंजे पेज सां इन जे करे मां चवां पियो त पेज सां हींअर जेको आहे उहो काफ़ी जॾहिं बि असां लाइव ईंदासीं काफ़ी दोस्त ईंदा हाणे जेको घटि थी वियो आहे छा करे मां ख़तम न वधीक नात रखी उन आवाज़ सां पेज ते जेको प्रॉब्लम थी वियो कॾहिं अचो असां कादी अहमद इंशाअल्लाह थी कॾहिं चकर हणिबो कादी अहमद इंशाअल्लाह ॾिस कराची में असांजो दोस्त आहे कराची में अब्दुल कयूम लीडर साहब वॾी महिरबानी तव्हांजी अब्दुल हकीम कंडाणी साहब उहो बि असां सां गॾु मीटिंग करे थो ॾिसे थो पियो ऐं इंशाअल्लाह उहो वक़्तु जेको आहे दोस्तनि ताईं पहुचाईंदो शेयर कंदो ऐं काफ़ी दोस्त अहिड़ा आहिनि जेके शेयर कंदा आहिनि ऐं दोस्तनि ताईं पहुचाईंदा आहिनि ऐं इंशाअल्लाह तव्हांखे ॿी बि हिकु बहितरीनु नात ॿुधाईंदासीं पर इंशाअल्लाह हुन आई डी ते छो त हिन आई डी ते काफ़ी दोस्त जेके अचनि था न घटि था अचनि हाणे हुन आई डी ते असां अचूं था पंहिंजो जेको मुंहिंजो आहे असुलु एडमिन आहे जंहिं आई डी जो उन आई डी तां अचूं था अब्दुल वाहिद साहब वॾी महिरबानी तव्हांजी बलोच हबीब रहमान साहब बलोची नात ॿुधायो अब्दुल हकीम साहब
वरी महिरबानी दोस्त वधनि था हाणे मुंहिंजे ख़्याल में फारूक भुट्टो साहब ऐं अॻिते दोस्तो शेयर कयो छा आहे मसइलो त जेको मुंहिंजे पेज सां प्रॉब्लम आहे इन जे करे पेज जेको आहे थोरो सुठो हले माना अब्दुल साहब अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह वालेकुम अस्सलाम रहमतुल्लाह अल्लाह तव्हां ख़ुशि सलामत रखे ऐं ॾिसो हिन वटि 15 दोस्त अची विया आहिनि हूअं त काफ़ी दोस्त तक़रीबन सौ ते अची वञनि 100 खां मथे कंहिंजो हिकु वक़्तु हुयो हिन पेज ते तक़रीबन 100 खां मथे अची वेंदा 2 मिंटनि में हाणे काफ़ी टाइम थी वियो आहे तक़रीबन अञा ताईं दोस्त न वधिया आहिनि त पेज सां मसइलो थी पियो आहे वॾो हुनजे करे माशाअल्लाह जेके असां दोस्त मौजूद आहिनि उन गुज़ारिश आहे उते शेयर कयो फारूक अहमद भुट्टो मौलाना अब्दुल अज़ीज़ सिरिया अस्सलाम वालेकुम फारूक भुट्टो साहब आहे काथां जो इहो न लिखियो आहे फारूक साहब अल्लाह ताला ख़ुशि गुलाम अकबर पटना साईं बलोचीनाथ आहे कान इंशाअल्लाह गॾिजी नात हुजे त इंशाअल्लाह गॾिजी करे तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदासीं गुलाम अकबर साहब बकराणी साहब इंशाअल्लाह ज़रूरु तव्हांखे कॾहिं गॾिजी जोड़ीअ में बलोचीनाथ त करे इंशाअल्लाह तव्हांखे ॿुधाईंदासीं आहे वाट पर इंशाअल्लाह उहा तूं हाणे चई सघंदे न पोइ इंशाअल्लाह करे वरी गॾु अबू बकर कोरे जो नओं देर खां वॾी महिरबानी राणा ख़ुशि आहियो साईं दुआऊं तव्हांजो अलहमदुलिल्लाह नात खान तमामु सुठो नात खान आहे अबू बकर साहब बि ऐं बहरहाल मुंहिंजे पेज सां मसइलो आहे इन जे करे हाणे मां चवां थो इजाज़त वठूं ख़ालिद मोहम्मद साहब वॾी महिरबानी तव्हांजी बि असां हुन आईडी ते अचूं दोस्त के आखिर में ॿुधनि ऐं शेयर कनि हा असां खां बाद में हा हा माशाअल्लाह जेके दोस्त ॿुधनि अॻिते शेयर कनि दोस्त अची विया ऐं मस्जिद में वेही लाइ अलाह मुनाज़िर न आहे वधीक पाण आलिम आहियो अदा असां मस्जिद में वेही दीनी कचहरी कयूं था नातियूं पढ़ूं था पोइ माना हो ग़लति कोन था ॻाल्हायूं उन जे करे छो त मस्जिद में त हूअं प्रोग्राम थींदा आहिनि नात वग़ैरह पढ़ंदा आहिनि न त मां मस्जिद में वेही करे अलहमदुलिल्लाह तव्हांखे हमदो नात ॿुधायूं था ग़लति ॻाल्हि कयूं पोइ तव्हां एतिराज़ कयो भावी रहमान साहब अल्लाह तव्हां ख़ुशि रखे मीरपुर बुॾे खां आहे अब्दुल वाहिद लाशन साहब मीरपुर बुॾे खां महिरबानी साईं काथे आहियो मौलाना साहब साईं तव्हांजो दुआऊं साईं अलहमदुलिल्लाह अॼु आहियूं पंहिंजे ॻोठ में आहियूं साईं पंहिंजे ॻोठ में आहियूं वॾी महिरबानी दोस्तनि जी मोहम्मद तैयब मगरिब साहब माशाअल्लाह साईं छा चए वालेकुम सलाम अब्दुल करीम नर साहब लिखी रहा सलाम थी रहा गुलाम मोहम्मद राजपत तमामु बेहतरीन माशाअल्लाह वॾी महिरबानी साईं तव्हांजी बि गुलाम मोहम्मद साहब ऐं ॿिया जेके दोस्त रखनि मौजूदु आहिनि ऐं गुलाम मोहम्मद राजपत अलाए कहिड़े शहर खां था माशाअल्लाह हबीब रहमान चए थो माशाअल्लाह वरी महिरबानी हबीब साहब तव्हांजी बि अल्लाह तव्हां ख़ुशि रखे सलामत रखे अॻिते शेयर कयो त तव्हांखे वरी ॿी नात हिकिड़ी तमामु बहितरीनु ॿुधायूं जवाब यासिर शाह जे सलाम जो जवाब बिल्कुलु साईं अब्दुल वाहिद साहब यासिर साहब खे असांजे तरफ़ां सलाम हुजे साईं यासिर शाह साहब अल्लाह सलामत रखे सभिनी खे माशाअल्लाह फुल शहर खां आहे गुलाम मोहम्मद राजपत वॾी महिरबानी साईं अल्लाह तव्हांखे सलामत रखे असां हाणे हुन आईडीअ ते अचूं था ॿी आईडीअ तो पोइ इंशाअल्लाह हुन खां पोइ हा इंशाअल्लाह हुन ते तव्हांखे ॿी नात ॿुधायूं था